नाज़रीन हिन वक्त असां टंडो मोहम्मद खान जे इंडस मेडिकल कॉलेज में मौजूद आहियूं जिथे टी मेडिकल कॉन्फ्रेंस शुरू थी रही है। उते डॉक्टरनि पंहिंजा वीचार इब्रन न्यूज़ सां वंडींदे हिन रीति ॿुधायो। डॉक्टर साइंसिस एंड चीफ एग्जीक्यूटिव इंडस मेडिकल कॉलेज टंडो मोहम्मद खान ये कॉन्फ्रेंस जो है थर्ड इंटरनेशनल कॉन्फ्रेंस है जंहिंमें असांजा मुल्क के नामवर प्रोफेसर आया आहिनि जो हेल्थ के हवाले का मालूमात ॾियनि पिया इन सिलसिले में ख़ासि करे असांजे टंडो मोहम्मद खान ऐं पसगिरदाई माण्हुनि डॉक्टरनि लाइ हिकिड़ो सुठो आहे 8 असां वर्कशॉप करे चुका आहियूं जंहिंमें मुख़्तलिफ़ डिज़ीज़नि जे मुतलिक़ ऐं हिन अलावा जेको आहे अॼु असांजो जेको कॉन्फ्रेंस हले पई जंहिंमें सभु प्रोफेसर ऐं ॿिया आयल आहिनि जेको माण्हुनि खे जेको आहे हिकिड़ी ख़ासि तरबियत ॾेई उन्हनि लाइ मरीज़नि लाइ फ़ाइदेमंद करणु चाहिनि था ऐं मॉडर्न साइंसिस पहिरीं बि इहे कंदी रही आहे ऐं इंशाल्लाह आइंदा भी इहे शयूं कंदी रहंदी। थैंक यू। Assalamualaikum. My name is Dr. Arijma. I'm working as a house officer over here. So I'm just talking about the third annual conference over here, which has been organized over here today. So in program में basically आहे छा थियो है कि different cities में असांजा different speakers आया आहिनि जिन असांखे जेके बि असांजा मूज़ी मर्ज़ आहिनि ऐं जेके for suppose जीअं डायबिटीज़ थी वियो असांजूं हार्ट जो डिजीज़िस थी वियूं उन जे रिकॉर्डिंग असांखे इलाही सारी इंफॉर्मेटिव नॉलेज शेयर कई आहे ऐं आई गेस कि हीअ अहिड़ा जेके प्रोग्राम आहिनि सारी यूनिवर्सिटीज़ में जिथे बि आहिनि जेके बि हॉस्पिटल्स आहिनि उनमें कोठाया वञनि जीअं अवेयरनेस पैदा थिए ऐं जेको असां माण्हू उनजी तरफ़ वधीक अट्रैक्ट थियनि। जी प्रोफेसर ऑफ ऑब्स्टेट्रिक्स एंड गायनेकोलॉजी इंडस मेडिकल कॉलेज में सर्विस करियां पई। इंडस मेडिकल कॉलेज ही थर्ड एनुअल कॉन्फ्रेंस है जंहिंमें पाकिस्तान जा सभई माहिरीन तक़रीबन हर फील्ड ऑफ मेडिसिन और सर्जरी गायनी पीडियाट्रिक्स कार्डियोलॉजी मां घुराया विया आहिनि कराची मां मोस्टली ऐं हैदराबाद मां भी वॾा की स्पीकर्स आया आहिनि ऐं वॾे तइदाद में ऑडिटोरियम फुल आहे विद स्टार्स ऑफ स्पेशलिटी मेडिकल स्पेशलिटी ऐं हीअ कॉन्फ्रेंस मूंखे उमेद आहे त तमामु हेल्पफुल साबित थींदी शागिर्दनि जे लाइ जनरल प्रैक्टिशनर्स जे लाइ ऐं ॿिया बि जेके प्रैक्टिसिंग स्पेशलिस्ट आहिनि उन्हनि लाइ काफ़ी। As a demonstrator in anatomy department, and here I am for this conference as the third conference is held in IMC Tando Mohammad Khan. So this is basically for the awareness. तो इस तरह से जब हम कोई भी अवेयरनेस प्रोग्राम करते हैं तो हमें पता चलता है कि बहुत सारी डिजीज़ हैं जिससे कॉमन पीपल्स जो है वो नहीं अवेयर होते हैं और इवन के स्टूडेंट्स या फैकल्टी मेंबर्स भी इस चीज़ पर कुछ अनडायग्नोस्ड होते हैं, उन्हें साइंस एंड सिम्टम्स का पता नहीं चल पा रहा होता। तो इस तरह की कॉन्फ्रेंसेस होनी चाहिए ताकि फिर अवेयरनेस स्प्रेड हो और लोगों में जो है वो इस चीज़ का शऊर हो कि हमें प्री डायग्नोस्टिक पर्पसेस से हमें इस चीज़ को साइंस एंड सिम्टम्स को सबसाइड्स करना है और इस तरह से इसका ट्रीटमेंट देना है। फिर कम कंदी आहियां इंडस मेडिकल कॉलेज में ही असांजी थर्ड एनुअल कॉन्फ्रेंस है। हिते असां सभिनीनि जो गॾु थियण जो मक़सदु इहो आहे त हर डिज़ीज़ जे रिलेटेड असांखे जेके 12 डॉक्टर्स आहिनि उहे पंहिंजी इंफॉर्मेशन असांखे ॾियनि ऐं असां उन मां नॉलेज गेन कयूं त असांखे छा मतिलबु अॻियां असां उन्हनि डिज़ीज़ खे कीअं ट्रीट करे था सघूं छो त सभिनीनि डॉक्टर्स जा पंहिंजा पर्सपेक्टिव आहिनि त उन लेवल ते असांखे ख़बर पए त कहिड़ा डॉक्टर असांखे कीअं पिया ॿुधाइनि ऐं जाम सुठा स्पीकर्स आया ऐं असां जाम नॉलेज गेन कई। थैंक यू। कमु कंदी आहियां ऐं ही कॉन्फ्रेंस मां पाण जे हिसाब सां ॾिसां त इलाही इंफॉर्मेटिव आहे मुंहिंजी लेवल जे हिसाब सां इलाही सुठो आहे। हर हॉस्पिटल में अहिड़ा कॉन्फ्रेंस थियणु खपनि। काफ़ी लेक्चरर्स बहितरीनु असां वटि ईंदा आहिनि जेके इलाही अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए वेंदा आहिनि जेके कुझु असांखे न ख़बर हूंदियूं आहिनि जेके असांखे हिते ख़बर पवंदियूं आहिनि ऐं इलाही बहितरीनु प्रोग्राम थियो आहे असांखे इलाही मज़ो आयो आहे। हिन वक्त असां टंडो मोहम्मद खान जे इंडस मेडिकल कॉलेज में मौजूद आहियूं जिथे सिंध जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि टी कॉन्फ्रेंस में शिरकत कई। उन मौक़े ते हुननि मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति अवेयरनेस ॾिनी जंहिं ते सिंध जे केतिरनि ई डॉक्टरनि पंहिंजा राया ॾिना। उन मौक़े ते कॉलेज जा शागिर्द मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जी शागिर्द ऐं शागिर्दानियूं मौजूदु हुयूं। ज़ुल्फ़कार चांडियो, इब्रा न्यूज़, टंडो मोहम्मद खान।